हालानी में पेट्रोल अघु 80 रुपया घटाइण बावजूद एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अवामी प्रेशर में वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जो अघु 80 रुपया घटि करे असां मथां को एहसान नाहे कयो। मीडिया आॾो सुज़ुकी ड्राइवरनि ज़करिया गाॾी गुलशेर फिदा हुसैन ऐं ॿियनि ॿुधायो त जंग ईरान इसराइल अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि सां कई। पाकिस्तान पंहिंजी अवाम मथां महांगाई जो एटम बम छो फिटो कयो हो। अवाम जी रोज़मर्रा खाधे पीते जी शयुनि जा अघु आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो आहे त पेट्रोल जी रेट वधण सां गॾु टायर मोबिल ऐं सुज़ुकियुनि जो ॿियो सामान पिणु महांगो थी वियो आहे। हलाणे खां मेहरापुर सेट बाय सेट पैसेंजर विहारियूं था त 12 सवारियूं खणियूं था, जिन खां किरायो 50 रुपया फी सवारी वठूं था त 600 रुपया थियनि था। जॾहिं त तेल 4 लीटर सड़े थो, जंहिंमें मोबिल ऐं भॻी टुटी पंचर वग़ैरह अलॻि आहे। अहिड़ी सूरत हाल में असां छा कयूं? ज़हर खाई मरी वञूं? ॿियो त असां वटि रस्तो ई न बचियो। हिननि आला अख़्तरनि खां घुर कई त तव्हां पंहिंजा शाही ख़र्च ख़तमु करे असांजो आवाम खे रिलीफ ॾियो। रोज़मर्रा खाधे पीते जी शयुनि समेत पेट्रोल डीज़ल जूं क़ीमतूं घटि करे असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे। जुल्म बंद कयो, पेट्रोल जो घटायो, जुल्म बंद कयो।